अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्यारे दोस्तों, उम्मीद है तव्हां सभु दोस्त ख़ुशि हूंदव ऐं मुंहिंजो नालो मोहम्मद अनवर आहे। अॼु मां तव्हां ॿुधाईंदुमि दुश्मनी फिल्म जे बारे में। वधीक तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं तव्हां यूट्यूब चैनल ते नया आहियो त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन आल खे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हांजो को बैलेंस कोन वेंदो ऐं असांजो काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। जीअं त प्यारे दोस्तों, सिंधी टेलीफिल्म दुश्मनी, जीअं त अॼुकल्ह समाज में छा थी रहियो आहे, दुनिया में छा थी रहियो आहे, इन बाबति ही स्टोरी आहे। छो त अॼुकल्ह पुट पीउ खे मारे थो, चाचो पंहिंजे भाइटनि खे मारे थो। ईअं मतिलबु काफ़ी जेका आहिनि त अहिड़ा वाक़िया पेश आया आहिनि हिन समाज में ऐं दुनिया में। ऐं ज़मीन जे ख़ातिर पाण विढ़नि था, चाचो ज़मीन जे ख़ातिर भाउ विढ़े थो, चाचो चाचनि सां विढ़े थो ज़मीन जे ख़ातिर। इहो हादसा पेश अचनि था। बहरहाल हीउ जेको ड्रामो हुयो असद कुर्सी तमामु बहितरीन सां अदाकारी कंदे निभायोसि ऐं पंहिंजे भाउ खां वठी आख़िर में माफ़ी बि वरितईं, जंहिं मूंखे माफ़ कयो, मूंखे ग़लती थी वियो आहे। ऐं हिन संगनि जे ख़ातिर विढ़ंदा आहिनि, भाउ सां विढ़ंदा आहिनि ऐं चाचो भाइटनि सां विढ़ंदा आहिनि ऐं पुट पीअनि सां विढ़ंदा आहिनि। संगनि जे ख़ातिर पाण में इहे विढ़ंदा आहिनि। इहे मतिलबु इहो इन रिश्तनि जे ख़ातिर पंहिंजो सिर झुकायो ऐं ॿिए जो कंधु न झुकायो। छो त माण्हू हुजे रिश्तनि जे ख़ातिर पंहिंजो सिर झुकाए ऐं वरी असांजा माण्हू असांजी दुनिया में सभु अहिड़ा माण्हू आहिनि त वॾनि खे झुकाईंदा आहिनि, पंहिंजो सिर मथे कंदा आहिनि।